जे आवाज़ ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो मेहरबानी करे पाण संभाल असां दुनिया जे जहान में आया हूं त अल्लाह के राज़ी करण जे लाइ आया असां दुनिया में आया हूं त जन्नत कमाइण जे लाइ आया हूं फरमाइया वले मन खाफ मकाम रब्बी जल्लदा फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां अञा दिल जी मोहब्बत सां खुदा जो वास्तो तो संभालियो पाण असां दुनिया जे जान में रांदे रूंद खेॾण न आया असां दुनिया जे जान में पैसा कमाइण लाइ न आया असां दुनिया में आया पंहिंजो रब रीजान असां दुनिया में इन लाइ न आया हूं जो वेठा टच मोबाइलियूं हलायूं असां दुनिया में इन जे लाइ न आया हूं जो वेठा हाँ टीवी भी सियारियों ॾिसूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजियूं अमड़ियूं ओ मुंहिंजियूं भेनरियूं असां दुनिया में छड़ी इन जे लाइ न आया हूं जो शादियूं कयूं ऐं छड़ी बजड़ा ॼणूं असां दुनिया में आया हूं तो अल्लाह के राज़ी करण जे लाइ अल्लाह जी नमाज़ पढ़ण जे लाइ अल्लाह जे कुरान जी तिलावत करण जे लाइ अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान पर दुख सां चवणो हूंदो दिल जे दर्द सां चवणो हूंदो वे असांखे नमाज़ नथी वणे असांखे कुरान मजीद नथो वणे साज़न जा शौक़ीन पिया राग वेठा ॿुधूं था ॾींहुं राति गाना वेठा हलायूं था ॾींहुं राति टच मोबाइल में पया फिल्मां था ॾिसूं पया ड्रामा था ॾिसूं कोई खुदा जो ख़ौफ न आहे कोई अल्लाह जो ख्याल नहीं कोई अल्लाह जो ड्रिज नहीं अज मुसलमान अल्लाह परवाह थिया अज मुसलमान बेख्याला थी पिया न अल्लाह जो ख्याल न रसूलुल्लाह जो ख्याल न मुसलमानीअ जो ख्याल न ईमान जी परवाह ॾींहुं राति बेहयान में बुशराइन में ॾींहुं राति गुनाहन में पंहिंजी जिंदगी तबाह बर्बाद कई वेठा हूं पंहिंजे अल्लाह के नाराज़ कई वेठा हूं केॾी अल्लाह जी कावर अल्लाह जो गुस्सो अल्लाह जो जलाल असांखे नज़र आयो केॾा मींहं वसा केॾा तूफ़ान आया केॾियूं ॿोॾियूं आयूं सिमनाला जाॾे तारे फाटी पिया केतिरा माण्हू घरनि खां बेघर थी विया केतिरा माण्हू वेचारा तड़पी तड़पी मरी विया सुकनि जे आग में सावा बि सटिजी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ
अल्लाह जो जलाल वञे ई नथो पहिरियों कोरोना जी सूरत में अल्लाह जो अज़ाब आयो वरी अञा अज़ाब हले पियो त वरी माकड़ जी सूरत में अज़ाब आयो वरी अञा वो अज़ाब मस ख़त्म थियो त वरी महांग वारो अज़ाब वरी वो अज़ाब हले ई पियो तवरी बरसात नहीं बुधन वारो अज़ाब इहो सब असांजे गुनाहन जो नतीजो आहे बदअमाली जो नतीजो आहे ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत अयदीना वो भी सुधरण लाइ तैयार न वो भी मस्जिद में अचण जे लाइ तैयार न वो भी कुरान मजीद ॿुधण लाइ तैयार न वो भी कुरान मजीद पढ़ण लाइ तैयार न ओ मुसलमानो साथी तव्हांखे जो तव्हांखे मस्जिदियूं नथियूं वणनि साथी तव्हांखे जो तव्हांखे कुरान मजीद नथो वणे साथी तव्हांखे जो तव्हांखे अल्लाह नथो वणे ॾींहुं राति रुगी वेठा अल्लाह खे कावड़ायो था रुगी वेठा अल्लाह खे जलाल था ॾियरायो रब खे नाराज़ न कयो अल्लाह जी पकड़ तमाम सख्त इन बत्श रब्बिक लशदीद फमा युकज़्ज़िबुका बअदु बिद्दीन अलैहि सल्लल्लाहु बिअहकमिल हाकिमीन अञा वरी आवाज़ बुझो अल्लाह खूब कयो अल्लाह जी पकड़ जा तव्हांखे वाक़िया ॿुधायां त तव्हांजा दिमाग़ फिरी मां हाणे वियो बोर्ड खां पहिरियों मुंहिंजे दादूअ जे पासे मूंखे अल्लाह जी पकड़ जो वाक़ियो ॿुधायो चयूं साईं इब्राहिम ॻोठ जे वॾेरे जे पुट जी शादी राग जो इंतजाम कयईं गाना हलाया आहिनि अल्लाह जी कुदरत ॻोठ में माण्हू मरी पियो ॻोठ वारा वॾेरे ॾे आया साईं महिरबानी करे गाना बंदि कर वीचारो माण्हू मरी चुको आहे त वॾेरे पंहिंजी मौत बराए बाज़ार पवे ॻोठ वारनि खे चयईं त इहे माण्हू मरंदा रहंदा आहिनि मां राग न बंद कंदुमि साज़ बंद न कंदुमि मुंहिंजे बचड़े जी ख़ुशी आहे मां ख़ुशी कंदुमि अल्लाह अकबर कबीरा ॿुधाइनि पिया जंहिंसां इब्राहिम सॼी राति मुर्दो वीचारो ॼण त तड़पंदो रहियो आहे सॼी राति राग हलंदो रहियो आख़िर सुबुह थी हे वडेरो एडी त मस्तीअ में हो जो सुबुह सां बि राग बंदि करण लाइ तयार न हो वरी माण्हू हेस भला साईं हाणे त राग बंदि कर नमाज़ जनाज़ा पढ़ी वेंदी के मां राति तव्हांखे जवाब ॾिनो वरी ॿीहर मोटी आया हो मां राग बंदि न कंदुमि चवनि पिया जीअं साईं होॾो जनाज़े नमाज़ पई थिए हेॾो हे राग हलायूं वेठो अल्लाह के एडी कावड़ आई एडो अल्लाह के जलाल आयो एडो अल्लाह के गुस्सो आयो जो हफ्ते जे अंदर अल्लाह वडेरे के खणी खट ते उछलायो वडेरे के खणाया लाड़ पाने दादू हैदराबाद जामशोरो विंदे राज्य ताईं आगा खान ताईं सभिनी डॉक्टर जवाब ॾिनो क्यों त हिन जो जेरो वडेरे जो ख़त्म थियो आहे
इन जो इलाज आई वञी इन खे घर विहारियो इंतजार करे मौत जो अल्लाह अकबर कबीरा आखिर ॿुधाइनि पिया जीअं वॾेरे खे खणी आया अची गोठ में रखियो अथऊं साल फिरी आयो नवात में पानी तो वञेसि न पानीअ जो गिरो तो वञेसि मौत जे इंतजार में आ साल फिरी आयो आहे मौत बि वेझो नथो अचे वेठो कॾहिं कॾहिं रोए थो पियो आहे ख़त ते का लाल मुंहिंजी नज़र करण लाइ तयारु न आहे बाज जी नज़र करण लाइ तयारु न आहे अल्लाह साईं जी अहिड़ी पकड़ हिन खे वठी वई आहे जो काठी थी आहे ख़त ते वटे तो मौत जी ॻोल्हा कंदो पर मौत वेझो नथो अचे हाणे खुश बि नथो थी सघे पियो आहे खतरे ते साईं माण्हुनि खे चओ मूंखे उतां जा ॻोठ वारा चवनि पिया साईं माण्हुनि खे वाइदो कयो अल्लाह साईं जा माण्हू मुक़ाबिला न करनि वॾाई अल्लाह खे न ॾेखारनि तकबर अल्लाह खे न ॾेखारनि अल्लाह जी वॾी ताक़त आहे वॾो पावर आहे अनल कुव्वत लिल्लाहि जमीआ ॿुधाइनि पिया जीअं साईं खट ते पियो आहे मानी बंदि पाणी बंदि तड़पे थो मौत जे लाइ साल फिरी आयो आहे मौत नथो अचे ॿी बि वरी ॻाल्हि ॿुधायांव तव्हांखे मां हाणे वियो हेॾे गड़ी यासी उते उन्हनि जो ॻोठ उते बि मूंखे अल्लाह जी पकड़ जो वाक़ियो ॿुधायो चयूं त साईं हिकिड़ो माण्हू कुकड़ विड़ाईंदो ॾाढो हाल हुनखे झलींदा ॾाढो माण्हू हुनखे झलींदा त कुकड़ न विड़ाए वॾो गुनाह अल्लाह खे कावड़ न ॾेराए पर हुन मुर्दो कुकड़ विड़ाईंदो रहंदो हिकु ॾींहुं चयूं त साईं कुकड़ विड़ाई कुकड़ वीचारे खे एॾो धप लॻो हिन जे जो वीचारे जो तारो निकिरी आयो ॿुधाइनि पिया जीअं साईं इब्राहिम हिक पासे खां अख मां कुकड़ जे मुंहिंजे मां तारो निकितो हुन मां रत पी वई ॿिए पासे खां वीचारे जे अख मां पाणी पियो वहे अल्लाह अकबर कबीरा कुकड़े मेल त खटियो हिन जे ख़ुशीअ में कुकड़ खे जी भाकुर पातो ऐं 5000 इनाम जा खटे ख़बर न पई अलाए छा आसमान हुकरी बिजलीअ जे नमूने सां अची हिन खे वरते हे सीख थियो कुकड़ छॾाइजी हे सीख थियो पैसा हथ मां छॾाइजी ॿुधाइनि पिया जीअं इब्राहिम 5 मिंटनि ताईं तड़पंदो रहियो तड़पी तड़पी आख़िर दुनिया जो जान छॾियो इज़ा जा अजलहा ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून केडी अल्लाह के कावड़ आई होंदी केडो रब के जलाल आयो होंदो छा कुकड़ अल्लाह के प्यारा न बेचारे जी अख निकरी पई हिक अख मो रत पी वेस ॿुधाइनि पिया जीअं ॿी अख मो पाणी बि वेस को दर्द सां रब खे कुकड़ पुकारियो अल्लाह बि देरी न कई उन महिल जो उन महिल बिजली केरे ॼण त हिनखे सीख करे यकदम हिनखे मारे पाण ॾे घुरायो ये तो अल्लाह जी पकड़ जा खुदा जो वास्तो दो पांजो अल्लाह रिजा पांजो अल्लाह पर जायो गुनाह मो तौबा ओ बमैया अय्युहल्लज़ीना तूबू इलल्लाह तूबू इलल्लाह तौबतन नसूहा वडे आवाज ईमानी जज्बे सां
खुदा जो वास्तो दो गुनाह न अबे माजी नाफरमानी न अब मैं वक़दा रब्बुका अल्ला ताबुदु इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana जेके कुरान जा आशिक़ वधिया हुआ अञा ईमानी जज़्बे सां अॼु मां मिनत करण आंदा के ओ मरी साहब वॾो गुनाह इहो बि असां में थियो आहे जो अबे खे असां वेठा धकदाण वॾो गुनाह इहो बि असां में थियो आहे जो अम्मा मिटीअ खे असां वेठा धकदाण अबे जो हया नाहे अम्मा जो हया नाहे अबे जो ख्याल नाहे अम्मा जो ख्याल नाहे शर्म नथो अचे तोखे हया नथो अचे 9 महीना अम्मा तोखे कीअं पंहिंजे पेट में संभालियो केॾा अम्मा वेचारी ॼमण महिल तकलीफ़ां ॾिठियूं वाहन नाला ईज़ा मथां ईज़ा मांगे ईंदा रहिया वरी तूं ॼमी पई अम्मा केॾियूं त ख़ुशियूं मनायूं अम्मा केॾा त इंतज़ाम कया तुंहिंजे ॼमण जे प्रोग्राम जे ख़ुशीअ में अॼु तोखे उहा अम्मा नथी वणे जेका अम्मा वेचारी रातियुनि जूं राति ॾींहंनि जा ॾींहं तुंहिंजे मथां वेठी हूंदी तूं पेशाब कॾहिं पेशाब तुंहिंजो धोईंदी तूं पाखानो कॾहिं तुंहिंजो पाखानो धोईंदी हर हर तुझा कपड़ा मटाए हर हर तोखे ख़ुशबू लगाए तूं बलब्ज़ सिखी पे त मां हिक खे ॿुधाए ख़ुशीअ में तो मुंहिंजो बचड़ो हीअं थो ॻाल्हाए तोखे बाबो नथो वणे जंहिं वेचारे तोखे ख़ुशि रखण जे लाइ मथे ते सिर तगारी वेचारे मज़दूरियूं कयूं वेचारे तकलीफ़ां काटियूं अॼु तोखे अबो नथो वणे अॼु तोखे अम्मा नथी वणे यादि रखजा जेकॾहिं अॼु तोखे अबो अम्मा नथा वण सुभाणे तुंहिंजी औलाद बि तोसां ईअं ई कंदी जे अॼु अबे खे तूं नाराज़ कयो अम्मा खे तूं नाराज़ कयो सुभाणे औलाद तोसां बि इहो ई सलूक कंदी तंहिंजे करे चवंदा न करणे जी भरणी आहे संभालियो पाण मेहरबानी करे अबे अम्मा जो हया पैदा कयो कुरान मजीद में अल्लाह साईं अबे अम्मा जो हाँ मान शान फजीलत बयान कंदे फरमाई अल्लाह वफ़ियूं वला तनहरुमा वकुल्लहुमा कौलन करीमा अञा वॾे आवाज़ दुख सां चवणो बे मुस्लमान थी करे कलमा भरे करे पाण खे नबी साईं जो गुलाम था सॾाइनि वेठा पी खे था मारनि मां ॾिठा वेठा माउ खे था धकण शर्म नथो अचे मुस्लमाननि खे हया नथो नबी साईं केॾी फज़ीलत बे अम्मा जी बयान करे साईं फरमायो काश मां मोहम्मद करीम जो बाबो अब्दुल्ला ज़िंदा हुजे मां पंहिंजे बाबे जी ख़िदमत कयां मां बाबे खे ज़ोर ॾियां मां बाबे खे बिस्तरो विछाए ॾियां मां बाबे खे मानी खारायां मां बाबे खे पानी पियारियां ॾींहुं राति बाबे जी ख़िदमत में गुज़ारियां काश मुंहिंजो बाबो अब्दुल्ला ज़िंदा हुजे बाबू जुती मुबारक लाया त मां जुती मुबारक बाबा जी ठाया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नबी साईं नंबर जे फरमाया थोरो कोई ॻाल्हि ॿुधो
साईं फरमायो काश मुझी अम्मा आमना जिंदा हो जा मां ॾींहुं रात अम्मा जी खिदमत में गुज़ारिया ॾींहुं रात अम्मा के ज़ोर ॾियां अम्मा के बिस्तरा विछाए ॾियां अम्मा के खत रखी ॾियां अम्मा के मानी करे खाराया हाँ भाजी तैयार करे खाराया साईं फरमायो काज मुझी अम्मा जिंदा हो जा मां मोहम्मद करीम के सलू करे अम्मा लबे करे पुजदो वञा साईं फरमायो जेकॾहिं मां नमाज़ में हो जा अम्मा मूंखे सलू करे मां नमाज़ टोड़े बिना देर जे अम्मा जे सद ते वञी लबे कया अम्मा जे पेरनि मुबारकनि ते किरा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नबी साईं एॾी हैसियत बि अम्मा जी तव्हां असांखे सम्झाया आहिनि कुरान मजीद तव्हां असांखे अबे अम्मा जो वॾो मान ऐं मर्तबो सम्झायो आहे जेकॾहिं तव्हांखे जन्नत खपे जेकॾहिं तव्हां दुनिया आख़िरत में कामयाब थियणु चाहियो था त महिरबानी फरमाए अबे अम्मा जूं दुआऊं वठो महिरबानी फरमाए नमाज़ जी पाबंदी कयो महिरबानी करे पाण में तौहीद पैदा कयो वैला ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम अञा वरी आवाज़ अञा दिल जी मोहब्बत लगे तो हाणे तव्हांजी बैटरी लो थी वई आहे लगे तो तव्हांजो यूपीएस हाणे टी थो करे तव्हां पिया हो थकी हेॾो ज़ाहिद वरी मौज़ू मथां मौज़ू थो ॾींदो वञे खुदा जो वास्तो तो खौफ अल्लाह जन्नत खपे वरी केड़न के खपे जन्नत तुम ते कोन तो मारे सभनी के पहुंचो न अल्लाह जे दर ते अचो अनीबु इला रब्बिकुम व अस्लिमु लहु फरमाए तो हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह फरमाए तो फसौ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून अञा वरी आवाज़ अञा दिल जी मोहब्बत ओ मरी साहब नेक बणजण जी मेहनत हयात दे को भी एतबार जिंदगी दे को भी भरोसो नाए जेतरो थी लगे व जल्दी नमाज़ी थी वञो जेतरो थी लगे व जल्दी कुरान जा आशिक़ थी वञो जेतरो थी लगे गुनाह खां पाण खे बचायो अल्लाह जे दरबार ऐं दरगाह में तौबा ताब थियो व्याजन खाइण वारो मेहरबानी करे व्याज खां तौबा कयो अहल्लल्लाहु बैय व हर्रमल रिबा अल्लाह फरमायो मां वापार के तांजे लाइ हलाल कयो ऐं व्याज के तांजे लाइ हराम कयो नबी साईं फरमायो जेको व्याज तो खाए जेको व्याज दे तो या वठे तो साईं फरमायो जेके भी व्याज जे मामले में शायद दा थियन हाँ जेके भी मुलविस दा थियन सभिनी जे लाइ अल्लाह साईं 70 गुनाह दूर कराए नंढे मां नंढे गुनाह जो दो नबी ने फरमायो एडो आ जण सगी ऐं जीजल मां सां वेठो मुशराई ऐं लॻांदो करे तंहिंजे करे ओ मरी साहब मां मौजबाना तव्हांखे गुज़ारिश थो कयां व्याज खां भॼी वञो अल्लाहु बैय व हर्रमल रिबा
केड़ो मज़ो तो अचे हरू भरू दुनिया में भी पाण खे तबाह था कयो क़बर बि विञायो था पंहिंजी कराची में मींहं जे करे हिकिड़ी क़बर खुली उतां जे हिकिड़े नौजवान वीडियो भरियो ऐं नेट ते वीडियो ॾियारियो चई त ही व्याजे जी क़बर आहे दुनिया में त अल्लाह अल्लाह पर हाणे अल्लाह हिन व्याजे जी क़बर नांगनि सां भरे छॾी आहे हाणे अल्लाह हिन जी क़बर विछुनि सां भरे छॾी आहे हाणे अल्लाह हिन जी क़बर बलाउनि सां भरे छॾी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम मां पाण वो वीडियो ॾिठो बाक़ायदा हुन जे क़बर मां नांग था निकिरनि बाक़ायदा हुन जे क़बर मां विछूं था निकिरनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण सियाणा थियो व्याज खां पाण खे बचायो नबी से फरमायो मां मेराज वारी रात साईं फरमायो मां जन्नत में वियुसि छा नज़र कयां त हिकिड़ा माण्हू आया ॾिसण में बुतूनहुम कल जिबाल बुतूनहुम कल बुयूत साईं फरमायो कोठनि जेॾा उन्हनि जा पेट जबलनि जेॾा उन्हनि जा पेट सनियूं खलूं आहिनि साईं फरमायो मां नज़र कई पेट में त विछूं बि घुमनि पिया उन्हनि जे में मां नज़र कयमि त नांग बि घुमनि था मां नज़र कयमि बलायूं उन्हनि जे पेट में घुमनि पियूं पिया उन्हनि खे नांग विछूं डंग पिया हणनि खाइनि पिया चक पाण हेरणियूं पिया करनि नबी से फरमायो मां पुछा कयमि जिब्राइल खां मनो में आखिए केरु ॾिनो जिब्राइल अमीन ॿुधाए त वञूं जिब्राइल अमीन जे अखियुनि मां पाणी वही आयो चयईं तव्हांजा उम्मत जा व्याज खोड़ आहिनि अल्लाह जो वास्तो दो मुसलमान व्याज पाण खे बचायो अल्लाहु बैय व अल्लमल रिबा अज इरादो कयो इंशाअल्लाह व्याज को तौबा कई यार अज इरादो कयो जो गुनाह को तौबा कई अज इरादो कयो इंशाअल्लाह नेक थींदा अज इरादो कयो इंशाअल्लाह नमाज़ी थींदा खुदा जो वास्तो दो संभालियो मां मिंथ करण आयो इएं न कयो त सुभाणे नेक थिए इएं न कयो त परीहं नेक थिए इएं न कयो तरीहं नेक थियो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कोई ज़िंदगी दे भरोसे मां हाणे हाणे ते जुमो पढ़ायमि मुशरे मूंखे ॿुधाइनि पिया जीअं साईं हेॾे निहारियो चयूं त साईं भेण निकिती हितां कोट बंगले जे लाइ उते घुमण वई पंहिंजी भेण सां कचहरी करण वई उते वई आहे उते वञी उन सां कचहरा कया अथई ॻाल्हायो अथई राति जो सुम्ही आहे सुबुह सां 9 बजे 10 वॻे हिनखे चांहि जे लाइ उथारनि पिया पर वीचारी उथे ई न पई हुजे त उथे न हाणे इहो वाक़ियो ॿुधायो मां दुआ बि घुरी आहियां ॿुधाइनि पिया जीअं डॉक्टर वठी आया डॉक्टर खे जी चेकअप करायूं डॉक्टर चेकअप करे जवाब ॾिनो त हिन अमड़ खे अटैक पइजो आहे त दुनिया जो जान ई वीचारी छॾे वई अल्लाह जी ज़ात जो कसम हाणे हाणे ॿुधायां ऐं दुआ बि तॾहिं जी घुरी आहियां चवनि पिया कि ख़ुशि चङी भली हितां वई चए त मां भेण सां वञी कचहरियूं कयां उते कचहरियूं कयूं अथई उन्हनि सां वेठी आहे राति जो कचारा करे सुम्ही आहे सुबुह जो 9 बजे वञी त वीचारी आहे जोल थो जलियां खुदा जो वास्तो तो संभालियो नेक थी वञो नमाज़ी थी वञो गुनाह में पंहिंजी जान छॾायो अबा कहिड़ो मज़ो आहे गुनाह में कहिड़ो फ़ाइदो आहे मां वाइज़नि में चवंदो आहियां को अबे खे नाराज़ करे ख़ुशि नथो रही सघे को अम्मा खे नाराज़ करे ख़ुशि नथो रही सघे को उस्ताद मुर्शिद खे नाराज़ करे ख़ुशि नथो रही सघे पोइ जेको अल्लाह ऐं रसूल खे नाराज़ कंदो ख़ुशि रहंदो ॻाल्हायो ई नथा पोइ छो ईअं लापरवाही में चयो अॼु इरादो कयो इंशाअल्लाह नेक थींदा जो इंशाअल्लाह नमाज़ी थींदा जो इंशाअल्लाह पंहिंजो रब रिझाईंदा जो इंशाअल्लाह पंहिंजो रब परचाईंदा महिनत थींदी ऐं मां तव्हांखे बि दावत ॾियां थो असांजे शिकारपुर में अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियण वारो आहे 20 नवंबर ते कहिड़ा कहिड़ा इरादा था कयो इंशाअल्लाह ताला इन जलसे में पहुचंदा
मेहनत कंदो पाण भी इंशाअल्लाह तैयार थींदो दोस्तन यारन के भी तैयार कंदो इन जलसे के कामयाब कंदो मां सभनी के दावत देना मेहरबानी करे अचो इन जलसे में जमीयत उलमा इस्लाम जो साथ दो जमीयत जे आलम जो साथ दो शाना बशाना जमीयत वारन सां गॾु थियो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी आबाद आखिरत में भी तां जा बेड़ा पार थे सच्चा थींदो जमीयत इंशाअल्लाह जलसे ते ईंदो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायां अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए चवंदा आहिनि अगई त पाव न त मणनि खे मोट अकुल वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे असां बि वाइल करे करे थकी पिया तव्हां बि ॿुधी थकी पिया पर अमल करण जो कोई ख़्याल न आहे ख़ुदा जो वास्तो तो हे मां झोली थो फैलायां अमल जी महिनत ज़िंदगीअ ते को भरोसो न ख़बर ई नथी पए एक्सीडेंट थियंदा रोज़ माण्हू मरंदा केॾो वॾो वाक़ियो खेरपुर नाथन शाह जा माण्हू बोर्ड खां भॼी वञी कराची वेठा हाणे वरी ख़बर पियनि त पाणी लथो आहे हे वीचारा मोटिया कोच करायूं इन्हनि खे इहा ख़बर न आहे त असां ॿिनि घड़ियुनि जा महिमान नूरियाबाद पहुता रड़ कयूं त गाॾीअ में धप थी वई आहे डेवर गाॾी बिहारी अल्लाह अकबर कबीरा जेसिताईं डेवर लथो तेसिताईं बाहि अहिड़ो भड़को ॾिनो जो अंदरि घिरी पई 30 माण्हू सड़ी कोयला करे छॾिया जंहिंमें ॿुधायो थो वञे त 18 त हिक घर जा भाॼा हिकड़ी औरत अहिड़ी जे पंहिंजे बचड़े खे भाकुर पातो आहे हेॾो बाहि अची साड़ियो आहे बचड़ो बि वीचारो सीने ते सड़ियो अमां बि कोयला थी ज़िंदगी इहा आहे ख़ुदा जो वास्तो मां सांघड़ वियुमि मांखे जो हिक घर जा 11 ॿार थी घणा 11 चिंचीअ ते चढ़ी शादीअ जे प्रोग्राम में पिया वञनि जिन में नंढा ॿार बि आहे जिन में औरतूं बियूं जिनमें मर्द भी आ या चिंची भरजी निकली जिया रोड ते आई आमने सामने अची टक्कर थियो कोच जो अल्लाह चवन बा जी चिंची ते ज़रियूं थी पर 11 माण्हू थडे थी खणी जॾहिं अस्पताल पुगार त डॉक्टर चयो त सब एक्सपायर थी आहिनि खणी वञो उन्हनि खे घर जे पुशाक कराईंदा जॾहिं घर पुगार जनाज़ा जॾहिं 11 खणी दरवाज़े ते पुगार छा ॾिसूं त दर खे तालो लॻो पिया को रोअण वारो ई कान आहे खुदा जा बानो इहा ज़िंदगी मां ज़ाहिद खे तां सभनी खे तां मरी साहब सभनी खे मिन्थ तो कयां खुदा जो वास्तो तो हयाती ते कोई जवाब ज़िंदगी ते को भरोसो न आहे तां जो माइट ख़ुशि चङो भलो वीचारो थोरो फाइल जो झटको आयो छा नालो साले हां हां जेके फाइल जो झटको थियो बारा शाह नालो वीचारो खैर हां वीचारे के झटको आयो मां पुछण आयो मां ते उन महिल बि वीचारो ख़ुशि चङो भलो ॻाल्हाए पियो मां सां मिलियो ॿिए ॾींहं ते ख़बर ॿुधायो चवंदा दुनिया जो जान छॾियो अजीजो संभालियो पाण असां दुनिया में मरण लाइ आया आहियूं तंहिंजे करे मरण जी तयारी कयूं अॼु इंशाअल्लाह इरादो कयो जो पक्का ऐं सच्चा मुस्लमान थींदी महिनत बचन ॿारनि ते बि महिनत कंदो नेक बणाईंदो सभिनी खे हिन जलसन जो मक़सद इहो आहे बा तंहिंजे करे संभालियो पाण फिक्र आख़िरत पैदा कयो फिक्र क़ब्र पैदा कयो रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम फिल आखिरति हसनतुम वक़िना अज़ाबन्नार अल्लाह से असांजे भाउ हिन ज़ाहिद हुसैन जी महिनत क़बूल फरमा हेॾे वीचारे हिम्मत सां हेॾो अज़ीम शान जलसो फ़क़ीदुल मिसाल रखियो आहे अल्लाह साईं हिन जे रिज़्क़ में रोज़ीअ में बचन में ॿारनि में बरकत नसीब फरमा अल्लाह साईं सॼी मरी बिरादरीअ खे नेक बणा सभिनी खे निमाज़ी बणा अल्लाह साईं सभिनी मुस्लमाननि खे नेक निमाज़ी बणा ऐं असांजे हिननि भाइरनि जी सोशल मीडिया वारनि जी काॾे रहियो कंडियारो काॾे रहियो विया नागोशा केॾो वीचारो सफ़र करे बचड़ा ॿार छॾे घर बार छॾे ईअं क़ुरान शरीफ़ भरींदा था वञनि घर वेठे माण्हुनि खे टच मोबाइल जे ज़रिए इंटरनेट जे ज़रिए नेकी कराईंदा था अल्लाह साईं असांजे नफ़ा आकाश जी महिनत क़बूल फरमाए ॿियो छोकिरो आहे अली जान अल्लाह हिन जी महिनत क़बूल फरमाए जेके बि सोशल मीडिया ते महिनत था करनि दुआ कयो त अल्लाह ताला हिन जी महिनत क़बूल फरमाए अल्लाह ताला रहम फरमाए करम फरमाए ता जेका भी जमात कुरान जी मोहब्बत में इनमल ताई बैठा हो निंड फिटाए मां दुआ करां अल्लाह सभिन जी सेहत में सभिन जे बच्चन में बारन में बरकत नसीब फरमाए आल औलाद में बरकत नसीब फरमाए
अल्लाह बाज फरमाए राम फरमाए अल्लाह से जी अज कुरान शरीफ जे सदके असा के हन गोठ में भाव जायद जे जलसे में गड गदी वरी असा के एड़ी महफिल जन्नत में नसीब फरमाए वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।